क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी जी माहवार गॾिजाणी सूबाई सदर एडवोकेट सिकंदर अली कीरियो जी सदारत हेठि सूबाई जनरल सेक्रेटरी मोहम्मद यासीन कीरियो जी मेज़बानीअ में थी गुज़री। गॾिजाणीअ में तनज़ीम साज़ीअ बाबति ग़ौर वीचार कयो वियो, जॾहिं त उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी गुज़िरियल महीने जी कारकिर्दी खे पिणु साराहियो वियो ऐं ईंदड़ महीने जी कम कार्यनि बाबति पिणु हिकमत अमली जोड़ी वई। गॾिजाणीअ में NPCIHA जे उहिदेदारनि ग़ुलाम रसूल कीरियो, दिलशेर कीरियो, शाहनवाज़ बिरोही, अब्दुल रशीद कीरियो, मोहम्मद तारिक राजपर, अली रुस्तम सम्मू, अब्दुल कादिर गबोल, मोहम्मद हनीफ़ चांडियो, मोहम्मद सलीम मीरानी, मोहम्मद अयूब बुरडो, नाना ख़ासकेली, बिलावल सोलंगी, अल्लाह बख्श कीरियो, आज़ान कीरियो पिणु शरीक हुआ।